जी दोस्तों, उम्मीद तव्हां ख़ैरियत सां हूंदा। अचो त अॼु असां तव्हांखे हिकु अहिड़े शख़्स जे बारे में ॿुधायूं जंहिं 18 सालनि जी ॼमार खां वठी 81 सालनि जी ॼमार ताईं मुसलसल हफ़्ते में 2 भेरा जे हिसाब सां पंहिंजो रत अतियो कयो। ऐं असां तव्हांखे इहो ॿुधायूं त जेकॾहिं हीअ शख़्स पंहिंजो रत अतियो करण जे बजाए विकिरो करे हा त ही यकीनन दुनिया जो अमीर तरीन शख़्स थी पए सघियो, छाकाणि जो हिन जो रत जेको आहे सो आम रत न हो। सो अचो त अॼु असां तव्हांखे जेम्स हैरिसन जे बारे में ॿुधायूं था, जंहिंजो ताल्लुक़ ऑस्ट्रेलिया सां हो ऐं ताज़ो ई जंहिंजी 17 फरवरी 2025 ते वफ़ात थी आहे। जेम्स हैरिसन ते ॻाल्हाइण खां पहिरीं तव्हांखे HDFN नाले हिकिड़े मर्ज़ बाबति मालूमात हुजणु ज़रूरी आहे। HDFN जो मतिलबु आहे हेमोलिटिक डिज़ीज़ ऑफ द फीटस एंड न्यू बॉर्न। इहा हिकु अहिड़े क़िस्म जो मर्ज़ आहे जंहिंमें जेका औरत जॾहिं उमीद सां थींदी आहे त उन जो जेकॾहिं रत ॿार सां मैच नथो करे त पोइ उहो जेको आहे सो ॿार या त मरी वेंदो आहे या त उहो चरियो थी वेंदो आहे। असुल में हीअं हूंदो आहे त माउ ऐं पीउ उन्हनि जो रत जेकॾहिं उन्हनि में हिकिड़ो थींदो आहे रेसस जेकॾहिं माउ में नेगेटिव ऐं पीउ मां ॿार खे पॉज़िटिव मिले रेसस त उहो ॿार अहिड़ो ॿार जॾहिं माउ जे पेट में उन जो वजूद थींदो आहे त पोइ जेका माउ हूंदी आहे उन जे जेको इम्यून सिस्टम आहे उहो उन जे रत जे जुज़नि खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो आहे ऐं पोइ उन ते हमलावर थींदो आहे। अहिड़े नमूने सां उन जी जंग में या त ॿार मरी वेंदो आहे या त जेकॾहिं बची वञे त उन जे दिमाग़ ते मनफ़ी असरु थींदो आहे। ऐं 1960 खां पहिरीं ताईं अहिड़ा जेके ॿार हुआ उहे तक़रीबन अधो अधु त मरी वेंदा हुआ। जेम्स हैरिसन जे प्लाज़्मा में एंटी-डी हो ऐं एंटी-डी जेको आहे सो अहिड़ो अंसर आहे जंहिंजी वैक्सीनेशन थियण सां इहे माउरूं जेके आहिनि से उन्हनि जा ॿार बची थिए सघिया। सो अहिड़े नमूने सां जेम्स जेको हैरिसन आहे इहो तक़रीबन 14 सालनि जी ॼमार में, इहा बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे जो 14 सालनि जी ॼमार में जॾहिं हुन जो पंहिंजो हिकिड़ो फिफड़नि जी सर्जरी पे थी, हिकिड़ी ख़तरनाक सर्जरी जंहिंमें हू मरी बि सघियो थे। सो उन सर्जरी जे दौरान जेको डॉक्टरनि खे इहा मालूमात मिली त संदुसि उन्हनि दरियाफ़्त कयो त हिन जे रत में एंटी-डी जा जुज़ा मौजूदु आहिनि ऐं पोइ उन्हनि जेको आहे सो इन खे पोइ किन त माहिरनि जो चवणु आहे त उन सर्जरी जे दौरान वधि खां वधि रत जी मटासटा थियण जे करे इहे जुज़ा पैदा थिया या चयो थो वञे त नेचुरल हुआ, पर बहरहाल इहे जुज़ा तमामु कम जा हुआ। उन्हनि माउरनि जे लाइ जिन जा ॿार जेके आहिनि से रेसस नेगेटिव ऐं पॉज़िटिव जी जंग जे करे मरी थी सघिया। सो अहिड़े नमूने सां हीअ 14 सालनि जी ॼमार में हिन जी उहा सर्जरी थी ऐं पोइ जॾहिं हीउ सिहतयाब थियो ऐं हिन खे इहा ख़बर पई त संदुसि रत में एंटी-डी मौजूदु आहे जेको केतिरनि ई ॿारनि जी जान बचाए सघे थो। सो हुन जेको आहे सो इन ॻाल्हि ते ख़ुशी महसूसु कई ऐं हुन इहो महसूसु कयो त मार उन सर्जरी जे दौरान ख़ुदि आऊं बि मरी थी सघियसि। सो हाणे ख़ुदा जेकॾहिं मूंखे ज़िंदगी ॾिनी आहे त आऊं छो न उनखे वक़्फ़ करे छॾियां। ऐं पोइ 18 सालनि जी ॼमार खां वेंदे 81 सालनि जी ॼमार ताईं हफ़्ते में 2 भेरा जेम्स हैरिसन मुसलसल पंहिंजो उहो प्लाज़्मा जेको आहे सो अतियो कंदो रहियो ऐं इन विच में हुन 1173 भेरा जेको आहे सो पंहिंजो रत अतियो कयो ऐं 2005 खां 2022 ताईं हू दुनिया जो वॾो ब्लड डोनर रहियो, उन जो इहो रिकॉर्ड रहियो। ऐं हिन शख़्स खे जेको आहे सो इहा जेको रत आहे इन खे लाइफ ब्लड रत चवनि था ऐं जेम्स हैरिसन खे द मैन विथ गोल्डन आर्म बि चवनि था। ऐं हिन जो चवणु हो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे जॾहिं आउं रत ॾींदो आहियां
ऐं हिन जो इहो रत जेको आहे सो न रुॻो ऑस्ट्रेलिया जे ॿियनि ॿारनि खे ॿियनि माउरनि खे कमु आयो, पर ख़ुदि हिन जी जेका धीउ हुई मेलोशिप, उन खे बि इन रत जी ज़रूरत पई ऐं 2 भेरा उन बि इहो रत जेको आहे सो हासिलु कयो। ऐं अहिड़े नमूने सां उन जो चवणु हो त मेलोशिप चए थी त असांजे बाबा जेको आहे सो तमामु घणो ख़ुशनसीब हो, जेको मतिलबु लखें जेके ॿार आहिनि उन्हनि जी ज़िंदगी बचाई बिना के रिस्क खणण जे ऐं बिना को टको पैसो ख़र्च करण जे। सो इहो जेम्स हैरिसन दुनिया जो हिकिड़ो अज़ीम माण्हू थी गुज़रियो आहे जंहिं तक़रीबन 24 लख ॿारनि जी ज़िंदगी बचाई। ऐं ऑस्ट्रेलिया खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त इहो दुनिया जो पहिरियों शख़्स ऑस्ट्रेलिया में ई दरियाफ़्त थियो जंहिंजे प्लाज़्मा में एंटी-डी मौजूदु हो। त दोस्तो, हीअ हो जेम्स हैरिसन जंहिं पंहिंजो रत मुसलसल अतियो कयो ऐं उन में ख़ुशी महसूसु कई। सो हूअं बि डॉक्टरनि जो चवणु आहे त हर 3 महीने रत अतियो करण सां माण्हू जी सिहत ते सुठा असर पवनि था। सो उन जे करे दोस्तो, रत ॾियणु सुठी ॻाल्हि आहे, जिते बि ज़रूरत पवे ज़रूरु पाण खे ॾियणु घुरिजे। ऐं जेम्स हैरिसन खे ऑस्ट्रेलिया जी तरफ़ खां जेको उन्हनि जो वॾो अवॉर्ड आहे मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, उहो बि ॾिनो वियो। हीउ शख़्स 17 फरवरी 2025 ते वफ़ात करे वियो। उमेद आहे त हीअ मालूमात अव्हांखे खाराइती लॻी हूंदी। पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन पंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी तव्हांजी।